अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। कराची खां सिंध जी राजधानी कराची में सर्दीअ जी शिदत वधण बाद गर्मी पद हिकु भेरो ॿीहर सिंगल डिजिट में अची वियो आहे। मौसमियात खाते पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त गुज़िर राति देर सां कराची अंदर घटि में घटि गर्मी पद 9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते मूजिब शहर जी हवा में गिम जो तनासिब 57 सैकड़ो आहे ऐं ॾखण ओभर खां हल्की रफ़्तार में बि हवाऊं हली रहियूं आहिनि। मौसमियात खाते जे अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त 24 कलाकनि दौरान कराची अंदर रात जे पहर में मौसम इंतहाई सर्द रहंदी। मौसमियात खाते मूजिब शहर जो घटि में घटि गर्मी पद 10 खां 8 डिग्री ताईं रहण जो इम्कान आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। सिंध जी राजधानी कराची में सर्दी जी शिदत वधण बाद गर्मी पद हिकु भेरो ॿीहर सिंगल डिजिट में अची वियो आहे। मौसमियात खाते पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त गुज़िर राति देर सां कराची अंदर घटि में घटि गर्मी पद 9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त मौसमियात खाते मूजिब शहर जे हवा में गिम जो तनासिब 57 सैकड़ो आहे ऐं ॾखण ओभर खां हल्की रफ़्तार में बि हवाऊं हली रहियूं आहिनि। मौसमियात खाते जे अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त 24 कलाकनि दौरान कराची अंदर रात जे पहर में मौसम इंतहाई सर्द रहंदी। मौसमियात खाते मूजिब शहर जो घटि में घटि गर्मी पद 10 खां 8 डिग्री ताईं रिकॉर्ड रहण जो इम्कान आहे।